बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असीं हिन वक़्तु ही खीरसर जो इलाइक़ो आहे वाई पानी खां मथे तक़रीबन ही तव्हां मुंहिंजे पस मंज़र में ॾिसो था, तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत पॉइंट आहे। हीउ पाणी जेको तव्हां ॾिसो था, सॼो जेको पाणी आहे इहो जेको आहे चश्मनि जो आहे, कुदरती चश्मा जेके आहिनि उहे हितां ही जेका आहे वाई वहे थी, जेका वाई पानी जो काफ़ी सारी ज़मीनूं जेके आहिनि आबाद करे थी। हिते जेको आहे नली में डैम ठहणु घुरिजे हा, यानी जेका पॉइंट ठही सघे थी पिपरा सिर खां वठी ही पूरी नए जेका आहे उहा ख़ूबसूरत डैमनि सां जेका आहे पंहिंजे कुंभ आहिनि जेके कुदरती, उते तमामु घणो पाणी स्टोर थिए थो ऐं ॾाढी ख़ूबसूरत घुमण जहिड़ी जॻह आहे। तव्हां ॾिसी सघो था ही जेके आहिनि आर्टिफिशियल शयूं जेके आहिनि ॿाहिरियां मुल्क ठाहे माण्हुनि खे इंगेज कंदा। ही टूरिस्ट पॉइंट जे लाइ तमामु घणी हिकिड़ी ख़ूबसूरत पॉइंट आहे जिते जेके सियाह अची सघनि था, घुमी सघनि था। ही तव्हां मुंहिंजे पस मंज़र में ॾिसी सघो था, तमामु हिकिड़ो ज़बरदस्त व्यू अची रहियो आहे। इन खां अलावा ही सॼी नए अंदरि जेकर माण्हू ईंदो, सॼी नए ख़ूबसूरत आहे घुमण जहिड़ी आहे। ऐं ही त सहूलियतुनि जो थोरो मसइलो आहे जेके सरकारी सतह ते जेके थियणु घुरिजनि, उनजे लाइ थोरो मसइलो आहे। सिंध गवर्नमेंट खे अहिड़ियुनि शयुनि ऐं अहिड़ियुनि जेके पॉइंट्स आहिनि उन्हनि ते ध्यानु ॾियणु घुरिजे। हिन पूरे इलाइक़े जी हिकिड़ी तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरती आहे ऐं जेका जंहिंखे हथी वठण जी ज़रूरत आहे, जंहिंमें हुतां खां गोरख खां शुरू थियो, हिन नली विच में काफ़ी सारियूं नयूं डैम सभु शयूं आहिनि। ठीकु आहे, उन्हनि ते सिर्फ़ु गवर्नमेंट खे ध्यानु ॾियणु घुरिजे ऐं तमामु घणा ख़ूबसूरत जेके आहिनि वण ॿिया शयूं पोखी सघजनि थियूं। ऐं काफ़ी सारा जेके वण आहिनि, कच्छ जी जेका फितरती सूंहं आहे उहा हिकिड़ी तमामु ज़बरदस्त आहे, पर जेको आहे तेज़ी सां हिते वणनि जी वाढी कई पई वञे, कच्छ जी सूंहं खे ख़तमु कयो पियो वञे। ॿियो हिकिड़ो हिते क्रेश प्लांट लॻायो वियो आहे जेको हिननि जबलनि सां जेको आहे नयनि जी पिचरनि सां हथरनि चुरांग करे वियो आहे, जंहिंसां जेके आहिनि अॻु में ई काफ़ी सारियूं ॿोॾूं ॿिया सिस्टम मसइला लॻा पिया आहिनि। वरी हू जेके आहिनि कुदरती वेकिरा तब्दील करे जेको आहे हिन इलाइक़े खे नुक़सानु ॾेई रहिया आहिनि। गवर्नमेंट खे घुरिजे त अहिड़ा जेके माण्हू जेके कुदरती कच्छ जी सूंहं खे तबाह करे रहिया आहिनि, वण वठी रहिया आहिनि, या जेके जबल ऐं नयनि जा वेकिरा जेके पटे रहिया आहिनि, जेके आहिनि पैसनि जी लालच में कुझु बाज़र माण्हू, उन्हनि ख़िलाफ़ु एक्शन कजे। ऐं जेके ज़बरदस्त पॉइंटूं आहिनि घुमण जहिड़ियूं तारीख़ी, हिन नए जे पासे में हिन कप ऐं हिन कप ते रूमियन जो हिकिड़ो तारीख़ी क़ब्रस्तान आहे। ठीकु आहे, अहिड़ियूं खोड़ सारियूं शयूं आहिनि, कच्छ जा तारीख़ी मकान उहे तबाह थी रहिया आहिनि। गवर्नमेंट खे इन तरफ़ ध्यानु ॾेई जेको आहे कच्छ जेके तारीख़ी शयूं ऐं जेके इन कुदरती जेके आहिनि नयूं ऐं जेके कुदरती जेका सूंहं आहे कच्छ जी, उन खे बहाली जे लाइ जेके आहिनि कुझु क़दम खणी अॻिते अची हिन अहिड़े इलाइक़नि खे तरक़ी ॾियारे जेको टूरिस्ट पॉइंट बणाए सघिजे थो।